मरकुस अध्याय 2। ईसा जो लकवे जे रोगीअ खे ठीकु करणु। कुझु ॾींहंनि खां पोइ ईसा वरी कफरनहूम नगर में आयो ऐं हुन जी ख़बर फैलिजी वई कि हू उन ई घर में आयो आहे। पोइ एतिरे में ई उन घर ते एॾी भीड़ अची घटि थी कि न उन घर जे अंदरि ऐं न ई दरवाजे जे साम्हूं बीहण जी जॻहि हुई। ऐं ईसा उते उन्हनि खे वचन ॿुधाए रहियो हो। उते कुझु माण्हू हिकु लकवे जे रोगीअ खे 4 माण्हुनि जे हथां हिकु खट ते खणी करे उन वटि वठी आया, पर भीड़ जे करे उहे उन रोगीअ खे दरवाजे खां ईसा वटि वठी वञी न सघिया। इन करे उन्हनि उन छित में वॾो छेद कयूं जंहिं छित जे हेठां ईसा हुयो। तॾहिं उन्हनि मिली करे उन छेद मां रोगीअ खे खट सुधो हेठि लाथऊं। ईसा उन्हनि जो अहिड़ो विश्वास ॾिसी लकवे जे रोगीअ खे चयईंसि, हे पुट, तुंहिंजा पाप माफ़ थिया। उते कुझु धर्मशास्त्री बि वेठा हुआ। उहे पंहिंजे पंहिंजे दिलि में सोचण लॻा कि हे माण्हू ईअं छो थो चए? हे त परमेश्वर जी निंदा करे रहियो आहे। परमेश्वर खां सवाइ ॿियो केरु पाप माफ़ करे सघंदो आहे? ईसा खे ओॾी महिल ई पंहिंजे दिलि जे अंदर में ख़बर पइजी वई कि उहे पंहिंजे दिलि में छा सोचे रहिया आहिनि। इन करे ईसा उन्हनि खे चयो, तव्हां पंहिंजे दिलि में ईअं छो सोचे रहिया आहियो? सवलो छा आहे? छा लकवे जे रोगीअ खे इहो चवणु कि तुंहिंजा पाप माफ़ थी विया, या इहो चवणु कि उथी करे पंहिंजी खट खण ऐं घुम फिर? पर मां तव्हांखे इहो इन करे चयो कि तव्हांखे ख़बर पए कि माण्हूअ जे पुट खे पृथ्वीअ ते पाप माफ़ करण जो बि अधिकार आहे। ईसा लकवे जे रोगीअ खे चयईंसि, मां तो तोखे चवां, उथ, पंहिंजी खट खण ऐं पंहिंजे घर हलियो वञ। ओॾी महिल ई हू उथियो ऐं पंहिंजी खट खणी सभिनीनि जे साम्हूं खां निकिरी वियो। इहो ॾिसी सभु माण्हू ताजुब करण लॻा ऐं परमेश्वर जी साराह करे चवण लॻा कि असां ईअं थींदे कॾहिं बि न ॾिठो आहे। लेवीअ खे सॾु करणु ऐं पापिन सां गॾु संगति करणु। ईसा उतां निकिरी करे वरी गलील जी झील जे किनारे ते वियो। उते ॾाढी वॾी भीड़ उन वटि आई ऐं ईसा उन्हनि खे सिख्या ॾियणु लॻो। उतां वेंदे वक़्तु उन्हनि हल्फई जे पुटु लेवीअ खे टैक्स उगाइण वारी चौकी ते वेठे ॾिठईं। ईसा उन खे चयईंसि, मुंहिंजे पोयां हलियो अचु। ऐं हू उतां उथी करे ईसा जे पोयां हलणु लॻो। जॾहिं ईसा लेवीअ जे घर में रोटी खाइण वेठो हो त उते घणई टैक्स उगाड़ींदड़ ऐं पापी बि ईसा सां ऐं संदसि जे चेलनि सां गॾु रोटी खाइण वेठा, छोके अहिड़े ई क़िस्म जा घणई माण्हू उन जे पोयां हलण लॻा हुआ। उते धर्मशास्त्रिन जेके फरीसी बि हुआ, इहो ॾिठनि कि हे त पापी ऐं टैक्स उगाड़ींदड़ वारनि सां गॾु तो रोटी खाए। इहो ॾिसी उहे ईसा जे चेलनि खां पुछण लॻा, हे छो टैक्स उगाड़ींदड़ वारनि ऐं पापिन सां गॾु खाई रहियो आहे? इहो ॿुधी ईसा उन्हनि खे चयो, डॉक्टरनि जी ज़रूरत बीमारनि खे हूंदी आहे, उन्हनि खे न जेके ठीकु आहिनि। मां पापिन खे सॾु करणु आयो आहियां, उन्हनि खे न जेके पंहिंजे पाण खे सही था सम्झनि। विर्त जे बारे में सवाल पुछणु। हिकु दफ़े जॾहिं यूहन्ना जे चेलनि ऐं फरीसिन विर्त रखियो हो त कुझु माण्हू ईसा वटि अची करे उन खां पुछण लॻा, यूहन्ना जा चेला ऐं फरीसिन जा चेला त विर्त रखंदा आहिनि, पर छो तुंहिंजा चेला विर्त नथा रखनि? ईसा उन्हनि खे जवाबु ॾिनो, जॾहिं घोट राजा बारातिन सां गॾु हूंदो आहे त छा बाराती ओॾी महिल विर्त रखंदा आहिनि? सो जेसिताईं घोट राजा उन्हनि सां गॾु आहे तेसिताईं उहे विर्त न रखंदा। पर उहे ॾींहं बि ईंदा जॾहिं घोट राजा उन्हनि खां अलॻि कयो वेंदो। उन खां पोइ उहे बि विर्त रखंदा। झूने कपिड़े जे फाटण ते नए कपिड़े जो चतो कोई बि न हणंदो आहे, छो कि त नओं कपिड़ो धोअण सां सुसंदो आहे। ईअं करण सां झूनो कपिड़ो वधीक फाटी पवंदो। साॻी तरह ई ताज़े अंगूर जो रस झूननि मशकनि में कोई बि न रखंदो आहे। जेकॾहिं ईअं कंदो त ताज़ी रस झूननि मशकनि खे फाड़े विझंदी। ईअं करण सां रस ऐं मशका ॿई जान थी वेंदा। पर ताज़ी रस खे नए मशकनि में ई भरियो वञणु खपे। ईसा सबत जे ॾींहं जो बि प्रभु आहे। हिकु दफ़े सबत जे ॾींहं ते ईसा हिकु खेत मां लंघे पियो त उतां लंघंदे वक़्तु संदसि जा चेला फलियूं तोड़ण लॻा। इहो ॾिसी फरीसी उन खे चवण लॻा, ॾिस, तुंहिंजा चेला उहो कमु छो था कनि जेको नेम जे मुताबिक़ सबत जे ॾींहं ते करणु सही कोन्हे? ईसा उन्हनि खे चयो, छा तव्हां कॾहिं न पढ़ियो अथव कि जॾहिं दाऊद ऐं संदसि जे साथियुनि खे बुख लॻी ऐं उन्हनि वटि खाइण लाइ कुझु न हो त दाऊद उन वक़्तु छा कयो हुयो? अबियातार महायाजक जे समय में दाऊद कीअं परमेश्वर जे तंबूअ में वञी उहा रोटी खाधईं जेकी नेम जे मुताबिक़ याजक खां सवाइ कंहिंजे लाइ बि खाइणु सही न हुई, ऐं पंहिंजे साथियुनि खे बि ॾिनई। ईसा उन्हनि खे चयो,
सबत जो ॾींहुं माण्हूअ जे भले जे लाइ ठाहियो वियो आहे, न कि माण्हू सबत जे ॾींहं लाइ। इन लाइ माण्हूअ जो पुटु सबत जे ॾींहं जो बि प्रभु आहे।